साईं कहानी की आहे त हिकिड़ो ॿ ग़रीब शख़्स भाइर पोइ साईं उहे छोकिरा नंढड़ा ई हुया, उन्हनि जो पीउ गुज़ारे वियो। पोइ उन्हनि जो वक़्तु मज़ूरीअ ते हूंदो, मज़ूर माण्हू हूंदा, पोइ मज़ूरी कंदा, वक़्तु पिया गुज़ारींदा। जॾहिं जवान थिया पंहिंजे मुंद ख़्याल में आया त ॿिन्ही भाइरनि पाण में सलाह कई। साईं ॿिन्ही भाइरनि पाण में सलाह कई त जेको आहे सो अदा असां पंहिंजो अहिड़ो को छो न रोज़गार कयूं जंहिंमें असांजो गुज़र सफ़र सुठो नमूने सां थिए। जंहिंमें साईं ॿिन्ही भाइरनि पाण में सलाह करे पंहिंजी अमड़ माउ खां मोकिलाए, पंहिंजे घर वारनि खां मोकिलाए त सुभाणे असां ॿई भाइर कंहिं वापार जे ज़रिए निकिरंदासीं। पाणी ही तव्हांखे राशन पाणी असां घर में ॾेयूं था वञूं, पोइ असांखे महीनो लॻो या 2 महीना लॻा, असां पंहिंजो गुज़र सफ़र पूरो करे ऐं पोइ मोटी ईंदासीं पंहिंजे घर वतन ते। साईं अमर हिननि खे दुआ करे छॾी, घर वारनि बि हिननि खे दुआ कई। सुबुह थियो, हे सही संभरी साईं ऐं वापार जे ख़्याल सां निकिरी पियो। साईं मुंहिंजा हिननि कुझु पंहिंजे खीसे में दुनिया दौलत बि रखी, छो जो अॻिते हली किथे वापार कंदासीं त पंहिंजा बि 5,000 खीसे में हुजनि तॾहिं वापार थी। साईं हाणे ॿई भाइर घर खां निकिरी हिकिड़ो रस्तो वठियूं ऐं वञनि पिया कंहिं किबले ते त सुभान अल्लाह ॾिसनि त हिकिड़ो अॻियां हमराह बीठो आहे, जंहिंखे साईं 2 ॿकरियूं न अथनि। हिननि वञी सलाम वरायसि, अदा सलाम अलैकुम। ॿकरे नारे चयो अदा मालेकुम सलाम। चई अदा इहे ॿकरियूं भला खपाईंदे या पंहिंजे धाइण लाइ वठूं अथई? त साईं हो बि को ग़रीब शख़्स हो, उन खां पंहिंजी ज़रूरत हुई, उन चयो अदा मां ॿकरियूं हे खपाईंदुसि। चई अदा ॿकरियुनि जी क़ीमत घणी आहे? साईं मुंहिंजा उन ॿकरियुनि वारे चयो अदा 1000 ॿकरीअ जी क़ीमत आहे। बिस्मिल्लाह करे हिननि ॿिन्ही भाइरनि चयो, पाण में सलाह कयनि, अदा हिकिड़ी ॿकरी तूं वठि, हिकिड़ी ॿकरी मां थो वठां। साईं हुनखे 2000 ॿकरियुनि वारे खे ॾिननि, हिकिड़ी ॿकरी हिन झली, हिकिड़ी ॿकरी हुन नंढे भाउ झली। हाणे साईं ॿई ॿकरियूं हथनि में कायूं अॻिते वञनि पिया। अॻिते जो वञनि, ॾिसनि सुभान अल्लाह हिकिड़ो हमराह बीठो आहे, जंहिंखे 2 शींहं आहिनि। हिननि दिलि में ख़्यालु कयो असां ॿकरियूं त वरितियूं आहिनि, पर हाणे हे अॻियां हमराह यार शींहं झलियो बीठो आहे। वापार जे ज़रिए सां असां निकिताऊं, असांखे इहा वापार करणो, इन खां पुछूं था अदा इहे शींहं जे विकिणी, इहे शींहं बि हिन खां वठंदासीं। हकले साईं वञी पुॻा उन शींहं वारनि वटि। अदा सलाम अलैकुम। अदा मालेकुम सलाम। अदा शींहं वारा जवान चई जी अदा। चई अदा शींहं खपाईंदे या तो पंहिंजे लाइ वठां? चई अदा मूंखे शींहं 2 खपाइणा। अदा शींहं जी रक़म कर। चई अदा शींहं जी रक़म आहे 2 शींहं आहिनि, तव्हां 2000 असांखे ॾियो। ऐं बिस्मिल्लाह करे 2000 कढी उन शींहनि वारे खे ॾिननि। हाणे 2 शींहं हिननि वटि छा, हिकिड़ो हुन शींहं भाउ झलियो, ॿिए हुन झलियो। हाणे हिननि वटि 200 हुन वटि छा, 200 हिन वटि छा, अॻिते खणी मंज़िल खे छिकनि। अदा हाणे अॻिते हलूं, जेका शइ मुंहं में पवंदी उहा शइ असां पंहिंजी ख़रीद कंदासीं। ऐं अॻिते विया, ॾिसनि हा भले हिकिड़ो हमराह बीठो आहे, तो उन वटि साईं मुंहिंजा 2 एकड़ा जेके सहा हुजनि उहे हथ में खयूं बीठो आहे। हिननि जे हिन वटि त वरी 2 सहड़ा वठियूं खयूं बीठो आहे हथ में, पर हाणे असांखे वापार करणो आहे, अदा इहे सहा बि असां ख़रीद कंदासीं। साईं हकले सलाम ते वरायसि, अदा सलाम अलैकुम। हुन बि चयो अदा मालेकुम सलाम। चई अदा इहे सहा भला खयूं बीठो आहीं, खपाईंदे या पंहिंजे धाइण लाइ वठा अथई? चई अदा मूंखे ज़रूरत आहे, मां इहे सहड़ा खपाईंदुसि। त उन जे हिसाब सां घरों खणी ऐं इहे 2 सहड़ा निकितो आहे। ऐं तव्हां मूंखे मुंहं में पिया हो, तव्हां मूंखां पुछियो आहे, मां बाबा खपाईंदुसि। अदा जे खपाईंदे इन सहनि जी क़ीमत ॿुधाए घणी आहे? चई अदा हिन सहनि जा 2000 वठंदो। हिननि दिलि में ख़्यालु कयो त ॿकरियूं बि 2000 वरितियूंसीं,
शींहं बि 2000 में वरितासीं। हे त सहा आहिनि नंढड़ा, पर वरी हिननि जा बि 2000 थो घुरे। पर अदा बिस्मिल्लाह करे वठूं था। अदा बिस्मिल्लाह करे 2000 कढी हुननि सहन वारे खे उहो चारो 2000 खीसे में विधा। हिननि साईं साह बिस्मिल्लाह करे हुन खां ॿई वरिता। हिकिड़ो झलियो हुन भाउ, हिकिड़े झलियो साईं नंढे भाउ। हाणे साईं अॻिते हली पिया। अॻिते हलंदा हलंदा मंज़िलूं माणींदा, वक़्तु गुज़ारींदा। ऐं साईं अचनि ॾिसण सुभान अल्लाह, हिकिड़ो हमरा बीठो आहे, उन जे हथ में साईं 2 गिदड़ आहिनि। अदा सलाम अदा मालेकुम सलाम। यार वाह रब जो शान, हिनखे वरी गिदड़ आहिनि। अदा पुछूं त कर ख़बर कीअं ॻाल्हि आहे। अदा गिदड़ नाला हमरा कर ख़बर, इहे गिदड़ भला वता अथई या धारी ने या तुंहिंजा धारियल आहिनि या तूं खपई। हिन चयो अदा मुंहिंजा गिदड़ धारियल आहिनि, पर मूंखे ज़रूरत आहे पंहिंजे 5 रुपयनि जी। गिदड़ 2 मां काया आयो आहियां, इहे मां कंहिं न कंहिं जाइ ते खपाए थो। खोड़ माण्हू अहिड़ा खपती आहिनि जेके अहिड़ियूं शयूं धारींदा आहिनि ॾिसण वासण जे लाइ बि। चए अदा हाणे ॻाल्हि इहा आहे त तुंहिंजे मुंहं में असां पिया आहियूं, इन गिदड़नि जी क़ीमत ॿुधाए घणी आहे, तोखां असां ख़रीद करे वठूं। अदा हुन गिदड़ नाले चयो अदा हाणे वधीक तव्हां कोन थो वठां, रुपया 2000 तव्हां वठां। साईं बिस्मिल्लाह करे 2000 बि हिननि ॾिना हुनखे। हाणे साईं 4 पारू थी विया। 4 पारू वॾे भाउ खे त 4 पारू नंढे खे। नंढे वटि बि ॿकरी ऐं साईं सहो ऐं साईं शींहं ऐं गिदड़। साईं वॾे वटि बि ॿकरी ऐं सहो ऐं शींहं ऐं गिदड़। साईं हकींदे माणींदे वञी कंहिं शहर में पुॻा। हाणे हिननि दिलि में सोचियो भले अहिड़ो को वापारी ॿधो असांजे रुख चढ़ी वियो, असां पंहिंजो माल हुनखे सभु ॾींदासीं ऐं 2 रुपया अलाह कोन मथे मिलंदा, जेको असां पंहिंजो बचनि जो गुज़र सफ़र कंदासीं। पोइ अदा मोटी हलंदासीं वरी ॻोठ। पोइ वरी अलाह मालिक आहे, रब साईं मालिक आहे। हिन वापार जो चवंदा आहिनि त उत्तम खेदी वधंदड़ वापार। पोइ हिन वापार जे असां पोयूं लॻंदासीं, पोइ वरी काॾे न काॾे निकिरंदासीं। हिननि 2 भाउरनि जा सलाह। साईं हुन शहर जे ओस पास किथे रही पिया। उन्हनि झंग जानवरनि खे बि खाधो पीतो पंहिंजो खारायनि ऐं साईं शहरनि खे बि चकर बकर ॾेई आया। हाणे साईं घुमंदे घुमंदे शहर में उहो जेको नंढो भाउ हुजेसि, उन छा कयो जो साईं 4 हिकिड़ा घिंघूर वठी। पोइ उनखे असां साईं चढ़ी बि चवंदा आहियूं ऐं पंहिंजो घिंघरू बि चवंदा आहियूं। साईं उनखे टली बि के क़िस्म जो चई सघूं था। पोइ 4 हिकिड़ा घिंघरू हुन ख़रीद कया। जेको आहे सो वॾे भाउ जेको आहे सो कुझु बि ख़रीद कोन कयो, हुन इहे 4 घिंघरू ख़रीद कया। जंहिंमें जो आयो त हिन छा कयो, हुन सॻड़नि में उहे घिंघरू विझी पंहिंजनि जानवरनि सभिनी खे ॻीचीअ में वधी छॾी। हाणे हिन जा थी पिया निशानीअ सां, हुन जे ॻीचनि में कुझु कोन हुजनि ॿधल। त साईं हे जेको आहे सो हिन जा जानवर घुमनि फिरनि त रुॻी बसि किण किण लॻी पई आहे, छिण छिण लॻी पई आहे, छेरियूं पयूं साईं छिमकनि। ॾाढो मज़ो लॻो। हाणे राति खेर सां उते गुज़ारियनि। सुबुह थियो, उतां साईं उथिया सुबुह जो, झंग जा जानवर वठी ऐं अॻिते राह में पंहिंजे मंज़िल खे छिकियुनि। रस्ते खे पंधु कंदा कंदा हकींदा माणींदा कंहिं मंज़िल ते विया। किथे साईं हिननि खे राति पइजी वई। बरबेगान में हिननि खे राति पइजी वई। 2 भाउरनि पाण में सलाह कई अदा राति जा 4 पर हिते गुज़ारियूं था, पोइ सुबुह जो सिज उभरंदो, अलाह मालिक आहे, पंध अॻिते छिकींदासीं, पोइ जिथे असांजो नसीबु हूंदो। अलाह खे साईं रसूल खे यादि करे राति हुन जाइ ते रही पिया। साईं मुंहिंजा हिननि दिलि में ख़्यालु कयो राति जा 4 पर खेर सां गुज़रनि, पोइ सुबुह जो अलाह मालिक आहे, अदा अॻिते हलंदासीं। मन न मन को अहिड़ो वापारी असांजे मुंहं में पवे जेको हे शयूं असां ख़रीद करे, जेके असां ख़रीद करे वरितियूं। ऐं राति खेर सां उते गुज़री। सुबुह थियो, साईं सभु को उथियो। शींहं बि उथिया, गिदड़ बि उथिया, साईं उहे साह बि उथिया, ॿकरियूं बि उथी वेही रहियूं। हिननि ॾाढो पाणी बाणी पी, हथ मुंहुं धोई, का चांहि जी प्याली करे
ऐं साईं उन जानवरनि खे वठी वरी खणी मंज़िल खे छिकियो वरी मंज़िल छिकींदे हलंदे हलंदे पंधु कंदे कंदे किथे वञी पोइ हिननि खे राति पई उते बि साईं बरबेगान हुजे पर साईं उतां ॿ रस्ता था निकिरनि जिथे हिननि खे सिजु लथो उतां निकिता ॿ रस्ता वॾे भाउ नंढे खे चयो अदा अञा सोझरो आहे जे तूं हिते राति रहीं थो त भली रह सुबुह जो ही रस्तो जेको आहे वठी तूं हीअं वेंदे मां हे ॿियो रस्तो जेको जाड़े निकिरे थो उहो रस्तो वठी मां हलाए थो तंहिं करे नंढे भाउ चयसि अदा राति जा 4 पर वेंदा गुज़री गॾिजी गुज़ारियूं था सुबुह थिए खेर जो पोइ तूं भली इहो रस्तो वठी अलॻि हलियो वञ मां इहो रस्तो वठी अलॻि हलियो वॾे भाउ चयसि न अदा मां जेको आहे सो अञा मंज़िल खे अॻिते छिकींदुसि ऐं जेको आहे मां हलाए थो पर केॾी महिल बि मोटी वापार करे त हिन जाइ ते मुंहिंजो इंतज़ारु कजां पर जे तोखूं अॻे मां मोटी आयसि त मां हिन जाइ ते हाणे तुंहिंजो इंतज़ारु कयां साईं वॾो भाउ नंढे भाउ खां मोकिलायूं हलियो पंहिंजा उहे जंग जा जानवर वठी ऐं हिकिड़ो रस्तो खणी वरितई उन रस्ते सां वठी उहो हलियो साईं छॾ उनखे वठि नंढे भाउ उनखे उते राति पइजी वई राति जा 4 पर हर जहान में अॻे हर शइ ॻाल्हाईंदी शींहं खां पुछई शींहं अॼु राति हिते गुज़ारियूं अधो बसां छिजी वियो हाणे बाक़ी पाण आहियूं गॾु संगती साण राति हिते गुज़ारियूं शींहं चयसि बाबा तूं मर्ज़ीअ जो मालिक आहीं असां जानवर आहियूं तुंहिंजे हथ में आहियूं राति जा 4 पर हिते गुज़ार पोइ सुबुह जो जाॾे बि असांखे तूं काहे हलंदे असां तोसां हलंदासीं अदा हाणे राति जा 4 पर ईअं ई गुज़ारींदासीं जो मां सुम्ही निंड थो कयां पहिरियों पहर चौकीअ जो शींहं तोते था रखूं पोइ पंहिंजो पहर पूरो कजां पोइ जॾहिं हिन ॿियो पहर थिए अदा तूं पोइ गिदड़ खे उथारजां पोइ वरी जॾहिं टियों पहर थिए त गिदड़ वरी उथारे बकरीअ खे पोइ जॾहिं चोथों पहर थींदो त आख़िरी पहर तव्हां सैड़ खे उथारे ज्यादा ठीकु आहे साईं उहो हमरा चारो सुम्ही पियो बेखुटको थी हाणे मुंहिंजे मथां 4 जानवर आहिनि ऐं चौकी था ॾियनि पिया हाणे जेको आहे मां आराम कयां थकल टुटल आहियां ॾाढो पंहिंजो सुकून कयां रत ॾेई साईं सुम्ही पियो पहिरियों पहर साईं खेर सां गुज़रियो शींहं पंहिंजो वारो करे टाइम पूरो कयो उथारियईं साईं पंहिंजो गिदड़ खे साईं गिदड़ उथियो पूरो ॿियो पहर बि गिदड़ पंहिंजी चौकी ॾिनी उहो पहर पूरो थियो उथारी पंहिंजी बकरीअ खे चई त हाणे असां 2 पहर पूरा कया आहिनि हाणे हिकिड़ो पहर तूं ॾे पोइ वरी आख़िरी तूं उथारजां सैर खे चई हा ठीकु आहे साईं मुंहिंजा बकरीअ बि पहर पंहिंजो पूरो कयो बाक़ी आख़िरी पहर राति जो वञी बचियो त हिन जेको आहे सहे खे उथारियो त सहा अदा उथी हाणे वारो तुंहिंजो सौ उथियो साईं मुंहिंजा उथारियईं सहे खे अदा सहा उथी हाणे आख़िरी पहर राति जो आहे हाणे जेको आहे पहर पंहिंजो पूरो तूं कर सौ साईं कन छॾे चारो उथियो ऐं बकरीअ खे चई हाणे तूं भली वञी सुम्ही पियो हाणे मुंहिंजो वारो आहे परवाह ई न कयो कंहिं ॻाल्हि हाणे साईं सौ उन जाइ ते रोटी पथो हुजे रोटीअ ॾींदे ॾींदे केॾी महिल सहे खे निंड जा ढकर अचनि ढकर वेठो खाए वरी होशियारी करे वञे यार ईअं न थिए जो मुंहिंजे पहर में को नुक़सान थी पए सभिनी पंहिंजो पहर पूरो कयो मां पंहिंजो होशियारी सां पहर कयां मुड़ुस बि मां हल्को आहियां बि नंढड़ो ऐं सवाइ निंड पइजी वियुसि को ज़्यान थींदो त मालिक मूंखे पूरी छॾींदो साईं ॾाढो हिनखे इंतज़ार बि रहे पियो पर साईं कंहिं महिल निंड वॾी शइ हिकिड़ी ख़राबु हूंदी आहे वरी हिनखे निंड जा ढकर अचनि वरी होशियारी करे जा त राति जो बाक़ी वञी को कलाकु अधु कलाकु बचियो हिन दिलि में ख़्यालु कयो अरे हाणे ॾींहुं थियण वारो आहे माठी करे सुम्ही थो पवां अलाह मुंहिंजो मालिक आहे खे असां वक़्तु गुज़री वेंदो सुबुह जो मालिक बि उथंदो पोइ वरी पंहिंजो अलाह कंदो कुझु कोन थींदो साईं सहे छा कयो जीअं हुनजो माल हिकिड़ो सुतो पियो हुजे उनजे पेरनि में वञी ऐं साईं वञी सुम्ही जो पियो त सहे खे निंड वठी साईं मुंहिंजा सहे खे निंड वठी वई हाणे हर सभु जेके बि आहिनि निंड में रहिया पिया आहिनि
छो न साईं उन जॻह ते उन बरबैगान में उन झंगल ॿेड़े में हिकु ॾाइण रहंदी हुई। उन ॾाइण खे बि वारो मिलियो त हाणे इहे चौकीदार सभु सुम्ही पिया। हाणे इहो जेको हमरा सुतो पियो आहे, हाणे इन खे जेको आहे सो अहिड़ो कमु कयां जो कंठ भञी छॾियां। पोइ झंग जा जानवरनि सुबुह जो हो मरी वेंदो, हे हिन खे काॾे खणंदा या काथे दफ़नाईंदसि, हे हलिया वेंदा। पोइ मां ॾाइण आहियां हिन आंड्रा गुंड्रा कढी अचे पंहिंजो मज़े सां खाईंदसि। साईं आई जो ॾाइण हे जीअं सुता पिया वठी हुनखे वारनि में ॾाइण ऐं वठी जो मरोटो ॾिनो त साईं मुंहिंजा हुनजे कंध खे को वॾो ज़रब अचे वई जा भॼी पियुसि। हमरा साईं मरी वियो वीचारो। हमरा साईं मरी वियो। सिज उभिरियो, पहिरियों पहर कयो शींहं निंड मुंहुं उथियो। उथी खणी छा ॾिसे त सुभाणे अल्लाह असांजो मालिक जेको आहे सो त चारो मरी वियो। साईं उथारियईं गिदड़ खे, उथारियईं ॿकरीअ खे, आख़िरी सहे खे उथारियईं। सहे खे चयनि बाबा हे तुंहिंजे पेर में असांजो मालिक मरी वियो आहे, तूं चौकी कान ॾिनी। सहे चयो यार ॻाल्हि इहा आहे त मूं चौकी यको ॾिनी थी, आख़िरी वरी ॾींहुं पुछण वारो, पोइ मूंखे निंड तमामु सतायो, पोइ यार मां सुम्ही चवां को न। उन खां पोइ असांजे मालिक सां इहे अहिड़ो हशर थियो आहे। हाणे जेको आहे सो ग़लती मुंहिंजी वॾी आहे, जेका मूंखे सज़ा ॾियो मूंखे क़बूल आहे। शींहं चयो ॻाल्हि इहा आहे सज़ा तोखे कई आहे, हिकिड़ो ई तोखे चंबो हणंदुसि त टुकड़ियूं टुकड़ियूं थी वेंदी। छो जो इंसान हुजे साईं या जानवर हुजे, पर जंहिंमें वफ़ादारी न आहे उन में का बि ख़ुशबू न आहे। साईं साईं हिते शींहं हिनखे चयो भले हाणे ॻाल्हि ॿुधो, झंग जा जानवर हूं काॾे बि केरु न चुरे, जेका शइ हिनखे मारे वई आहे सो उहा लाज़िमी आहे, हिन जे चकर ते ज़रूरु ईंदी, कंहिं मक़सद सां हिनखे मारियो। तंहिं ते सहे हिनखे चयो अदा इंतज़ारु केतिरो कंदासीं, मूंखे हिकिड़ी झंग जी बूटी सुझे थी जे मां वञा थो ॻोल्हण, ऐं जो उहा मूंखे वई बूटी मिली त तूं अलाह जो शेर आहीं, शी शेर ई, तूं उन बूटीअ खे वठी ऐं हथनि में मरोड़े ऐं उनजी रस कढी तूं उन निड़ीअ ते पवंदी न रस ते कलूं भरे उथी वई रह। शींहं चयो घणा वारो कर, जेकर अहिड़ी तोखे बूटी सुझे त देरि न कर, कलाक धमी किथां ॻोल्हिया चया हाणे जंग आहे, पोइ हाणे मां ॻोल्हियां थो किथां मूंखे लधी न त पोइ मां वरी शाम जो मोटी तव्हांखे अचे हवाले ॾींदुसि। बाक़ी जेसि ताईं बूटी न लभंदी तेसीं ताईं तव्हां बि हिन जूअ खे छॾिजो न को हेॾे होॾे तुरजो, ऐं मां बूटी इनशा ज़रूरु किथां न किथां ॻोल्हे खणी अला शींहं सर हिन खां मोकिलाए ऐं झंग में घिरी पियो। कलाक गुज़रियो, हिकिड़ो ॿ कलाक गुज़रिया साईं, 5 कलाक गुज़रिया, ॿिए परीअ जी बांग अचण वारी हुजे, इहो टाइम थियो ॾिसनि त हाओ भली सहो आसो परे खां रस्ते हिकिड़े सां टपिको ॾींदो भॻो थो पियो अचे। पर सहे जे वात में साईं कुझु न कुझु का शइ आहे जेका खयूं थो अचे। साईं हिननि खे थोरो घणो साह पियो, रब मुंहिंजा उहा बूटी हुजे जेका चए पियो अचे त पठो, यार वात में बि का शइ अछड़ जेका खयूं थो पियो अचे, मुड़ुसु अचे थो पियो चारो भुल ॾींदो टप ॾींदो। ईअं कंदे कंदे साईं सहो नज़दीक आयो, अचे हिन नट पहुतो, अचे साईं सहे उहा बूटी रखी ऐं सलाम कयनि, अदा सलाम अलैकुम, अदा मालेकुम सलाम, अरे कर ख़बर साह बूटी चई बूटी इहा आंधी समय जेका तुंहिंजे अॻियां पई आहे। हाणे छा कई, हाणे वारो कर, इहा खणी हथनि में, तूं शींहं शेर अल्लाह जो, हिन खे वठी ऐं हिन खे हथनि में पंहिंजनि में वठी जो ज़ोर ॾे त न पाणी नथो निकिरे, हिन जे निड़ीअ ते पाणी पवंदो, अलाह खे यादि करे कलमो भरे उथी वेही हिन बूटीअ में एॾी रुझ आहे। हा चया शींहं शेर साईं देरी कान कई, खणी उहा बूटी ॿिन्ही हथनि सां वठी वियो ज़ोर ॾिनी, हाणे शींहं जी ताक़त वठी ज़ोर ॾिनी त ॼण हुन बूटीअ खे सफ़ा ईअं पी छॾियईं, पाणी इलाही सारो किरियो थो हुन ग़रीब जे निड़ीअ ते वञी पियो।
पानी उन निड़ीअ ते पियो साईं वो टप ॾेई उथी कलमू भरे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह कलमू भरे ऐं उथी साईं वेही रहियो। हाणे साईं सभई वेठा उन मालिक खे ॾिसनि। मालिक चवनि दादा जो हाल तव्हां भला परेशान लॻा पिया हो कहिड़ी ॻाल्हि में? शींहं चयो साईं वॾी परेशानी हुई पर असांजी अलाह परेशानी लाथी रब पाक खे वॾी ताक़त। चई कहिड़ी परेशानी हुई? चईसीं हा असां 3 ॼणा जेके बि आहियूं तो पहर पाड़े जे असां ते रखी चौकी सभिनी चौकी ॾिनी आख़िरी ने सहे खे ॾिनीसीं चौकी इहो पछाड़ीअ में को सुम्ही पियो आई जो का शइ तो साईं तुंहिंजो साहु कढियूं वरी असांखे ॾाढी परेशानी अॼु असांखे ॿियो 3 ॾींहुं आहे तूं यको सुतो पिए पोइ इन सहे ॻाल्हि कई हिकिड़ी झंग जी ॿूटी आहे उहा मां ॻोल्हे पटे खणी थो अचां उन जो पाणी हिनखे हणंदासीं असांजो मालिक कलमू भरे उथी वेही रहंदो। साईं उहा ॿूटी आहे अथई अॼु जेका मटे सटे उन मां पाणी कढी तुंहिंजे निड़ीअ ते उछलाईसीं पोइ जेको आहे तव्हां कलमू भरे उथी वेही रहिया अदा शुक्र अल्हम्दुलिल्लाह। हाणे अदा हिनखे हरे ॻाल्हियूं माफ़ आहिनि हाणे हलो त हे रस्तो असां वठूं हलंदे हलंदे किथे न किथे कंहिं मंज़िल ते रस्तो पहुचाईंदो। मुंहिंजो भाउ त जेको आहे ॿियो रस्तो वठी हलियो वियो आहे असां वरी हे रस्तो था वठूं चवनि हा साईं भली हल बिस्मिल्लाह करे उहो रस्तो वठी ऐं राही थी साईं हलंदे हलंदे हकींदे हकींदे वञी कंहिं बादशाह जो हिकिड़ो शहर हुजे वञी उन शहर में पहुता उन बादशाह जो ओटाक में पहुता धैम धाम सां बादशाह जी कचहरी लॻी पई हुजे सभिनी जो ॾिठो यार हिकिड़ो शख़्स पियो अचे हिकिड़ो शख़्स थो अचे पर यार उन सां शींहं बि गॾु आहे यार वरी ॾिठनि यार उन सां बकरी बि गॾु आहे वरी चइनि थोरी देरि खां पोइ यार उन सां गिदड़ बि को गॾु थो ॾिसिजे वरी जंहिं महिल वेझो आयो त चइनि यार इन सां हिकिड़ो सयर बि गॾु आहे। साईं माण्हू सभई उथी बीही रहिया हो जीअं आयो अचे हिन सलाम वरायो सभई माण्हू हिननि सां मिलिया साईं हिन जा जानवर बीही रहिया हिकिड़ी जाइ ते हाणे हिन जानवरनि खे सभिनी खे ॻीचीअ में उहे टलड़ियूं आयूं उहे जेके छिनकिड़ा हुजनि से ॿधा पिया साईं ॾाढो माण्हू ख़ुशि थिया यार वाह जो हे पहलवान हीरो शींहं गॾु अथसि वरी अहिड़ो पहलवान जो हिन सां बकरी गॾु आहे शींहं ऐं बकरीअ जो गॾु गुज़र सफ़र कंहिं महिल ॾाढो ॾुखियो हूंदो पर शायदि हिन जे ख़ौफ़ खां हीउ शींहं जेको आहे बकरीअ खे नथो खाई सघे पर इहा न हिन वॾी ॻाल्हि आहे त हिननि सां गिदड़ बि गॾु आहे भले बसि शींहं बकरीअ खे नथो खाई सघे त अदा गिदड़ जेको आहे सहे खे त खाई सघे थो पर यार हिननि जी पाण में अहिड़ी का ॿधी आहे अहिड़ी का दोस्ती अथनि जो हिननि जो माल कोठी हले थो त सभई पोयूं लॻा था वञनि भले इन जे लाइ इन ॻाल्हि मां मालूम त थी त हीउ शायदि वॾो को पहलवान तेसिते बादशाह जो हिन मथां वॾो राज़ थी वियो बादशाह हिनखे चयो बाबा केरु माई काॾे बि वञी थो पर हाणे ॻाल्हि इहा आहे त असां वटि जे ओटाक में तूं पहुतो आहीं हे 4 जानवर तोसां ही तुंहिंजे जानवरनि खे खाधो ॾियूं था बकरीअ खे गाह था ॾियूं बाक़ी हुननि 3 शयुनि खे असां गोश्त था खारायूं तुंहिंजी ख़िदमत उहा अलॻि थी अहिड़े हिसाब सां 4 रातियूं तूं मुंहिंजो महिमान आहीं 4 जानवर तोसां गॾु आहिनि 4 रातियूं तूं मुंहिंजो महिमान आहीं मुंहिंजी महिमानी खा उन खां पोइ साईं मुंहिंजा जेको आहे तोखे इजाज़त मिलियो हाणे साईं उहो ग़रीब शख़्स जेको आहे उन बादशाह वटि 4 जानवर हुजनि चइनी जानवरनि समेत उन बादशाह में रहियो पिया राति जो 12 1 2 बजे ताईं कचहरियूं कनि 2 बजे खां पोइ का ख़ल्क पंहिंजे घरनि ॾे दरनि ॾे हली वञे हीउ लट ॾेई सुम्ही पए हिन जा जानवर वीचारा सुम्ही पवनि खाधो पीतो सभु कंहिंखे मिले पियो टाइट साईं हिकिड़ी राति खेर सां गुज़री ॿी राति खेर सां गुज़री 3 राति ते हुन बादशाह खे माण्हुनि वज़ीरनि चयो साईं हीउ को वॾो पहलवान जंहिंमें साईं असांजे ॻोठ में हिकिड़ो शींहं ईंदो आहे जेको माना महीने में 15 ॾींहं 5 ॾींहं अचे थो
पोइ कंहिंजो ॿारु खणी थो वञे, कंहिंजी ॿकरी खणी थो वञे, वॾो ध्यानु थो करे। हाणे तव्हां हिन खे चओ अवा हेड़ा तूं जानवर वठी थो अची पाण सां, हिते बि हिकिड़ो शींहुं शेर जानवर थो अचे, उहो असांखे तूं ॿधी ॾे, जेको तूं इनाम चवंदे तोखे असां ॾींदासीं। साईं मुंहिंजा दिलि में हिन ख़्यालु कयो, ऐं दिलि में ख़्यालु कई असां पहलवान त कोन, असां निकितासीं वापार जे ख़्याल सां, ही जानवर असां वटां न वापार जे ज़रिए सां। हाणे मां हिन बादशाह वटि पुॻो आहियां, हाणे बादशाह मूंखे ही शर्त विझी वेही रहियो आहे, हाणे बादशाह खे मां छा चवां? बादशाह खे हिन चयो साईं इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं, पर असांजे वस में जेका ॻाल्हि हूंदी करे वठंदासीं। अवा पोइ करे वठंदे अॼु राति शींहुं असांजे ॻोठ में, पोइ को न को ध्यानु कंदो। हाणे तूं तोते ड्यूटी आहे त तूं ॻोठ जे ॿाहिरि चौकी ॾे आई, हा हिन पंहिंजे शींहं सां सलाह कई, ॻाल्हि ॿुध, हो बा शींहुं जंगल जो, तूं बि जंगल जो शींहुं, अरे मां हुन सां नथो वेर करे सघां, तूं त कंदे। शींहुं चयो तूं घबराए न, मुंहिंजी क़ौम वारो आहे, मुंहिंजो शींहुं आहे, हो मूंखे ॾिसंदो, जहिड़ो झगड़ो कुझु बि कोन कंदो, हेठि कंदो करे बीह रहंदो, हुनखे जीअं असां चवंदासीं तीअं हो कंदो, तूं घबराए का बि ज़रूरत न आहे। हाणे शींहुं ऐं उहो ग़रीब शख़्स जेको आहे वञी ॻोठ जे ॿाहिरां वेही रहिया, हाणे उन इंतज़ार में हुजनि त हाणे शींहुं भली ॻोठ में अचे, या कुता ॿिला ज़रूरु शींहं ते भौंकंदा। साईं शींहुं उहा शइ आहे जंहिंजे ॻोठ में घिरंदो आहे त उन्हनि जा माल ॿधल जेके आहिनि टाह खाईंदा आहिनि ऐं ज़ोरीअ छिनाए ऐं वठी भॼंदा। साईं मुंहिंजा इंतज़ार में वेठा हुजनि, केॾी महिल साईं हीअं उत्तर पासे ते हिकिड़ी दांहट, पर तमामु वॾी दांहट, जंहिंमें ॻोठ वारनि ॿियनि ॿुधी या न ॿुधी, पर बादशाह खे वॾो इंतज़ारु हो त उहो जेको आहे सो निंड कोन पियो करे, उन सत मालात ते बादशाह सुजाॻ हो। उहा दांह जेका त बादशाह ॿुधी, बादशाह दिलि में ख़्यालु कयो अलाह साईं ख़ैरु करे, इन पहलवान खे मूं चौकीअ ते रखियो आहे, लाशक त अॼु पहलवान खाजी, इहा दांह जेका कई आहे सा पहलवान कई। शींहं खे हथ चयो आहे, शींहं हिनखे उते विढ़ियो आहे, शींहं जा मारियो अथईं या को अहिड़ो चक हयो अथईं जंहिंमें हिन दांह कई आहे एॾी वॾी। ख़ैरु पर हाणे सुबुह थींदो इन ॻाल्हि जी ख़बर पवंदी, जेको थियो भला हाणे बादशाह पंहिंजी जाइ ते ऐं सुम्ही पियो, हाणे वठि हिनखे ग़रीब खे ऐं शींहं खे, जंहिं वक़्तु साईं उत्तर पासे ते दांह थी त शींहं ऐं उहो जेको शींहं जो मालिक त शींहं खे चयईं इहा यार वॾी ने ज़बरदस्त हिकिड़ो मुक़ाम आहे, हेॾे ॾिसजे थो ऐं ॿुधूं था, इन मुक़ाम में जेका हिकिड़ी दांह थी आहे इहा वॾी अज़गैबी दांह थी आहे, असांखे हलणु खपे होॾे ऐं ईअं ॾिसूं इहा छाजी दांह थी के हल। हाणे साईं ॿई ॼणा होरियां होरियां पेरनि जो सोंचो मारींदा उन झंग में घिरिया त हुते जेको आहे वॾा घूंघट पिया अचनि झंग में ऐं तमामु वॾा सुसट हुजनि। हिननि दिलि में ख़्यालु कयो या अलाह ख़ैरु कजां, अलाए कहिड़ी शइ आहे जेका घूंघट पची करे। इते जो विया त चाहे भरसा जेॾी महिल विया त शींहं पंहिंजे मालिक खे चयो हाणे ॻाल्हि ॿुध, तूं इंसान ॾाढो मां शींहं आहियां, मूं में हज़ारे ताक़त, हाणे तूं इन जाइ ते बीह, मां वञा थो इन घूंघटनि ताईं ॾिसां त इहा कहिड़ी शइ आहे, जेका शइ हूंदी उन सां मां मुंहुं ॾिस पाणे। हाणे उहो छोकिरो ग़रीब शख़्स पोइते थी बीही रहियो ऐं शींहं जो वञे ॾिसे सुभान अल्लाह, उहो ई शींहं लेटे पियो ऐं पियो घूंघट करे ऐं रड़ियूं पियो करे। शींहं शींहं जी साईं ॿोली सम्झंदा आहिनि, शींहं जो वञी ॾिसे सुभान अल्लाह, हे त भला मुंहिंजे ज़ात वारो मुंहिंजो भाउ आहे शींहं, दाहूं पियो करे वञी मथो सलाम वराई। अॻे जान में साईं हर शइ ॻाल्हाईंदी, पखी पुखड़ नांग बलाऊं हर जानवर ॻाल्हाईंदो, हिन शींहं वञी सलाम वरायसि, अदा शींहं सलाम वालेकुम, त हुन ॾिसी ऐं हुन बि ॾिठो सुभान अल्लाह, मुंहिंजे मथां छांइ जो तको
मुंहिंजी दाह ते शींह शेर ख़ुदा जो मूं वटि पहुची वियो आहे। अदा तूं छा थियो आहे तोखे? तूं पतो लेटी पतो रड़ी ख़ैर त आहे? ईअं अदा ॻाल्हि इहा आहे मुंहिंजे पेर में हिकिड़ो कंडो लॻी वियो आहे, पर अहिड़ो अॻिते बि कंडो लॻो, कंडे लॻण सां मूं वॾी दाह कई। चवंदा आहिनि साईं त शींहं जे पेर में अदा डाभूरी लॻी वई। इहो हिकिड़ो पहाको आहे ऐं शींहं जेको शेर आहे त वाकई बि पेरनि जो कचो हूंदो आहे, छो जो हुनजे पेरनि में का शइ लॻंदी त उहो मंडो थी पवंदो, खुंडो थी पवंदो, हलणु वॾो लाचार थी पवंदो। अञा मूंखे हिकिड़ो अहिड़ो को खजीअ जो कंडो लॻो आहे पेर में, जेको आर पार थी पियो आहे, मुंहिंजे कढण खां मुंहिंजे खां वॾो आहे ऐं मां कढी नथो सघां, मूंखे तमामु आज़ाब आहे। मूं दाह कई आहे इन कंडे में जेको मूंखे कंडो लॻो। अदा तूं घबराए न, तुंहिंजो इहो कंडो असां कढूं था। ड्रोड़ी शींहं पोइते मोटी वियो, पंहिंजे मालिक खे वठी आयो, वारो कर इहो शींहं शेर उहो अथई जेको ज़ियान कंदो आहे। इन पेर में को वॾो कंडो लॻी वियो आहे, हाणे तूं इंसान ई इन में हथु विझी ऐं जेको आहे सो छिके इन जो कंडो कढो। अराहे जो वियो जवान हुते, ॾिसे सुभान अल्लाह, वाकई हिनखे सॼे पेर में वॾो हिकिड़ो कंडो लॻो पियो आहे ज़बरदस्त। उहो जेको आहे सो हुन जवान छा कयो, उन कंडे में हथु विझी ऐं हुनजे पेर में हथु विझी छिके सट ॾेई उहो कंडो हुन कढी। सट ॾेई पंहिंजी चादर फाड़े ऐं हुनजो खणी सुक पेर ॿधई, हुनजो रत वट खणी बंदि कई। हाणे साईं वेठा हिक ॿिए सां कचहरी कनि। हाणे हुन शींहं चयो, यार तव्हां मूंसां वॾी मदद कई आहे, मां बि शींहं शेर ख़ुदा जो आहियां, हे बि शींहं शेर ख़ुदा जो आहे, पर हिन हे तुंहिंजो को धारियल आहे जेको तूं हिन जाइ ते राति जो तव्हांजो कहिड़ो कम जो हिन मुल्क में घुमो था पिया? को शिकार कंदा हो या को अहिड़ो को कमकार अथव? हिते हिननि चयो असांजो न शिकार कंदा आहियूं न असांजो कमकार आहे, असांखे चौकी मिली आहे सिर्फ़ु तुंहिंजे लाइ। तुंहिंजी शिकायत ई हिन ॻोठ में त असांखे राति चौकी मिली, असां तुंहिंजे मारण जे लाइ सया संभरा वेठा हुआसीं। मथों तो कई दाह, उन दाह ते अचे पुॻाऊं तोसां अदा हेॾी असां चङाई कई आहे। हाणे जेका तोखूं चङाई पुॼे छा यार तूं असां सां कर। चई अदा हाणे ॻाल्हि ॿुध, जे तव्हां कई आहे मूंसां चङाई त मां ज़ान ज़ुल्म को बि न कंदुसि बादशाह जे ॻोठ में। हाणे माना बादशाह खे हूअं एतबार न थिए, तंहिंखां मूंखे बि वठी हलो पाण, मां वरी हाणे काॾे वञा? तव्हांजी हेॾी जो पाण में दोस्ती आहे ऐं ॿधी आहे, मां वरी तव्हांखे छॾे अदा पाण काॾे वञा? मां बि तव्हां सां गॾु। साईं सुबुह थियो, सिज उभरण वारो थियो, ॿ शींहं, हिकिड़ो हमराह सिधो बादशाह। सलाम अलैकुम बादशाह। मां डुम सुभान अल्लाह, अहिड़ो पहलवान जवान ॾहे सर जेको हो हिकिड़ो शींहं और जेको ज़ान शींहं कंदो आहे उनखे बि काई पवंदी। साईं वाह वाह थी वई, ॾाढो साईं ख़ुशि ख़िराबत थी हिन सां। भली तूं वाह जो पहलवानी, हाणे ॻाल्हि ॿुध, तोखे न वापार करण जी ज़रूरत आहे न काॾे वञण जी ज़रूरत आहे। ऐं ॻाल्हि इहा आहे मुंहिंजी बाबा वॾो धीउ वेठल आहे, उहा मूं तोखे ॾी, उन सां तूं गॾु शादी करणी। हिन साईं सलाह कई उन शींहनि सां, पंहिंजे जानवरनि सां त अदा मूं ख़रीद कयो हो तव्हांखे वापार जे लिहाज़ सां। हाणे उन वापार मूं इन भाग मूं तव्हांजे भाग मूं मूंखे ही वक़्तु लॻो आहे। हाणे ॿ शींहं बि थिया, हाणे जेको आहे बादशाह मूंखे पंहिंजे धीउ जो संग थो ॾिए, हाणे तव्हां राज़ी हुजो त मां शादी कयां। उन्हनि चयो साईं तूं जे शादी कंदे असांखे बि बादशाही खाधा मिलंदा, असां वरी कहिड़ो झंगनि में पोइ वञी रुलंदासीं, असां तुंहिंजा माण्हू आहियूं, हिते ई पिया रहंदासीं। ॾाढो भलो थियो, बादशाह सां साईं हिन इहा ॻाल्हि क़बूल कई। साईं जेको आहे सो बादशाह देरी कान कई, छोकिरी पंहिंजी वनवाह में विहारे, भत विहांउ जूं तारीख़ूं ॿधियूं, विहांउ थी वियो, छोकिरीअ ते निकाह पइजी वियो। उहो ग़रीब छोकिरो शख़्स उन सां शादी करे ऐं अदा उन ॻोठ में रही रहियो।
हाणे ये छोकिरो नंढो जेको आहे इहो हसी को छो कंहिं बादशाह जो न्याणो थी वियो बादशाही हिन जे हथ में अचे वई हाणे इहो साईं जॾहिं पंहिंजे मुदा ते ॻोठ मोटंदो हाणे साईं छॾ हिनखे वठि हिनजे वॾे भाउ जेको 4 जानवर उन सां बि गॾु आहे साईं हकींदो हकींदो ऐं उहो वञे पियो कंहिं वापार जे लिहाज़ सां उनखे बि किथे जेको आहे तो ॾिसे त सुभान अल्लाह हिकिड़ो हमराह पसो अचे हिकिड़ो हमराह हिनखे मुंहं में पइजी वियो अचे उन सलाम वरायसि चईंदा सलाम अलैकुम चईंदा मालेकुम सलाम चईं अदा ॾे हवाल हे जो चो तो 4 जानवर तोसां गॾिया था अचनि इहे भला तो धारिया आहिनि या वरिता अथई या कहिड़े हिसाब सां तोसां गॾु हिन चवनि दा असां वापार जे ख़्याल सां निकिता आहियूं 2 भाइरूं 4 उन सां बि जानवर आहिनि 4 मूंसां बि मूंसां जेको वापार कंदो ऐं मूंखां ख़रीद कंदो मां उन सां वापार कंदुसि इन ख़्याल जे लाइ मूं हे वरिता आहिनि ऐं ख़रीद कया आहिनि पंहिंजा पैसा ॾिना तंहिं ते हुन चयसि यार ॻाल्हि ॿुध अर्ज़ु इहो आहे मूं वटि पैसा हुया ॾाढा जाम पर हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुध कहिड़ी कि मां घरऊं पैसा खणी ऐं निकितो हुउसि मां बि वापार जे ख़्याल सां हा पोइ चई पोइ मां घरऊं जेॾी महिल निकितुसि वाट ते आयुसि त सरकार हिकिड़ो खूह पाणीअ जो उन खूह जे मथां जेॾी महिल आयुसि त उन में अंदरि हेठि ॾाकण रखी पई उन ॾाकण ते लिखियलु हो ॿरे ॾाके ते जेको बि जवान हेठि लही अचे रुपयो रुपयो ॾाके ते रखंदो ऐं हेठि लही अचे बाक़ी जेके खीसे में पैसा बचनिसि उन्हनि मूं अधु हेठि खूह में उछलाए वरी रुपयो रुपयो रखी मथे चढ़ी वञे इंशाअल्लाह दिलि जा मतिलब हुनजा पूरा थी वेंदा पोइ जो यार मूं या ॾाकण ॾिठी हाणे उहो पियो हवाला करे जेको हमरा रस्ते में मिलियो वञे हा चए पोइ मां रुपयो रुपयो रखी यार हेठि वियुसि बाक़ी जेके पैसा बचा उन मूं अधु अदा हेठि उछलायमि वरी रुपयो रुपयो रखी मां मथे चढ़ी आयुसि चए हाउदा वरी अॻिते आयुसि वरी ॿियो खूह वरी ॿिए खूह ते मां रुपयो रुपयो रखी हेठि वियुसि बाक़ी जेके पैसा बचा उन मां अधु उछलायमि हेठि वरी रुपयो रुपयो रखी मथे चढ़ी आयुसि आख़िरी आयुसि टियों खूह आख़िरी साईं 3 खूह ते आयुसि उन ते बि इहो लिखियो पियो ॾाके ते अदा जेको जवान हेठि लही अचे रुपयो रुपयो रखी ॾाके ते लही अचे बाक़ी जेके खीसे में पैसा बचनिसि उन मूं अधु उछलाए हेठि वरी रुपयो रुपयो रखी मथे चढ़ी वञे दिलि जा मतिलब जेके हुन पूरा थी विया साईं आख़िरी अदा शींहनि वारा मूं ईअं कयो जंहिंमहिल मां मथे चढ़ी आयुसि अदा मुंहिंजे खीसे में रुपयो बि न बचियो ॿुधो हाणे हा हाणे सरकार मालिक साईं असां पढ़ियल लिखियल सुघड़नि खे इहा ॻाल्हि ॿुधाई आहे 3 खूहनि वारे बि त सभिनी खे अर्ज़ु इहो आहे त असां ॾे आख़िर में इहा ॻाल्हि न्यापो या सुवाल टोड़े ॿुधाईंदा त इन जवान जे खीसे में पैसा घणा हलो साईं हवालो न पूरो ॾिनो हुन चए दादा हाणे तो वटि त पैसा ई कोन्हनि खे हाणे तूं जीअं चईं तीअं मां कयां चए हाणे पोइ महिरबानी कर मां तोसां मज़ूर थी गॾु थो हलां हिन दिलि में ख़्यालु कयो इहा ॻाल्हि भली आहे अदा ठीकु आहे हिकिड़े हो 2 ॼणा अदा मज़ूर था चऊं अदा हल साईं हाणे हकींदे वञी कंहिं मुल्क ते पहुता वञी कंहिं बादशाह जे बादशाहीअ में पहुता उते जो पहुता त साईं वॾो को मेलो हुजे उन बादशाह जे ॻोठ हिननि बि सोचियो त भई हा भई मेलो लॻो पियो आहे असां सां भेड़ा 4 जानवर आहिनि असां पासो वठी मेले जो बीहंदासीं माण्हू असांखे बि मथां नोट घोरे ॾींदा भई हा हे बि साईं वञी उन मेले जे भरिसां बीह रहिया शाम थी 5 रुपया जेके हिननि खे नसीब में हुया सो माण्हू ॾिना उन शींहं जे करे शींहं ॾिसनि पिया घुमनि पिया शाम थी साईं उते मेलो लॻो त मलाखड़ो थियो शाम जो
उहो जेको जंहिं खूहनि ते पैसा उछलाया उन हिनखे चयो चई यार ॻाल्हि ॿुधो चई कहिड़ी यार थोरी घणी मल्ह मां ॼाणंदो आहियां जे तूं मूंखे इजाज़त ॾी त मां 2-3 हथ मल्ह जा कयां हीअ वाह रे वाह वारो कर भला अॻे ई होॾो तूं फुरिजी आई 3 खूहनि ते सभु पैसा फिटी करे आई मन ला करे हिकु को 5,000 मिलनि चई हा हा रखो ला दे मां मल्ह मिड़े सुठो आहियां हिन छा कयो जवान पुट खमीस लाहे मैदान में लही पियो चए बा मां फलाणे मुल्क चयो वियो आहियां मल्ह ऐं जेको आहे सो मूंसां केरु जवान भली मल्ह विड़ी साईं मालिक जो शान अहिड़ो ही पहलवान हुयो हिनखे जोतरी का हुई को मल्ह बि ॼाणंदो हे जो पहिरें ॾींहुं हुन मलाखड़े में साईं मल्ह मिलियो जेको मल्ह हिन सां संदरो हुजे तंहिंखे मल्ह संदरे में अच विझे मरोटो हुजे त गोॾा वञी फोड़े अचे हिनखे साईं पैसा पवनि सॼो ॾींहुं साईं मलाखड़े में पहिरें ॾींहुं मलाखड़ा सभु हिन मल्ह मारिया ॾाढा हिनखे 5 रुपया पैसा पिया ॾाढो सुकून थियो ॿिन्ही ॼणनि ॾाढा नंगर पाणी करे होटलुनि तां वॾा कंबल वठी रत चढ़े हुन कंबलनि में सुम्ही पिया अरे सुभाणे इंशाअल्लाह रब खे सुवाल आहे सुभाणे मलाखड़ो तूं विरजा अलाह कोन तोखे वरी इन वापार जा जेके न पैसा तूं फुराया आहीं एतिरा तोखे मिली वेंदा बाक़ी पोइ तूं असां तुंहिंजो असांजो हिसाब ई न आहे पाण हा हा था घबराए न पर हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी कहिड़ी हाणे वापारीअ खे थो चए उहो पहलवान हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी कहिड़ी ऐं हिते मल्ह जेके बि अचनि था हा सभिनी खे पटका ॿधल बोस्ती हा मूंखे पटको कोन्हे अरे घबराए न चुप करे तूं निंड कर सुबुह जो साझ हलंदा बाज़ार में 10 वाल तोखे पटको वठी ॾींदो इन्हनि जो नंढड़ो पटको तूं वॾो पटको वठी मेले में घुमजा इहो कमु भलो थियो सुबुह थियो साईं उहो जेको शींहनि वारो हुजे जो मालिक हुजे उहो अमरा वापारी हिनखे वठी वियो बाज़ार में 13-14 वाल हिनखे पटको वठी ॾिनई हिन छा कयो साईं जवान जे पुट जो हिकिड़ो वाल खन कपिड़े जो फाड़े ऐं उहो अलॻि बाक़ी जेको आहे साईं हिन छा कयो सरकार यार जबरदस्त ॻाल्हि आहे बाबा साईं हिन वाल खन कपिड़े जो फाड़े रखियो जंहिंमें पटको ॿधई साईं पटके खे हमेशह 2 तुरा हर कोई हणंदो पर सरकार हिन छा कयो जो उहो जेको कपिड़ो फाड़े रखे 3 तुरो उहो हणी छॾियो पटके खे हिन तुरा ॿधा 3 हाणे सुबुह जो मलाखड़ो वठी वियो धाम धूम सां हे बि साईं 3 तुरा हणी अचे मलाखड़े में लथो मां ॾिठो हल भला जा पुट हे त ॿिया त पहलवान सभु पटका ॿधी वेठा आहिनि सभिनी खे 2-2 तुरा हे त कल्ह बि मारे वियो आहे सभिनी अॼु वरी 3 तुरा ॿधी अचे निकितो ऐं बादशाह बि वेठो आहे हुन जलसे में वज़ीर अमीर फ़कीर सभु पिया घुमनि वज़ीर चयो बादशाह खे न पहलवान खां पुछ त सही छा पुछां इहो एॾो पहलवान तॾहिं उहो 3 तुरा ईंदो वटि घुमंदो कल्ह ॾिठई कोन सभिनी बटन पलनि खे घुमाए अथई चई बराबरि इहा ॻाल्हि सची आहे न वज़ीर साईं महिरबानी कर वरी बि पुछी हा पुछंदासीं सब्र कर अॼु मलाखड़ो विड़े उन ॻाल्हि खे ॾिसंदासीं इहो बाबा महिमान करे मां पाण वटि रहाई पोइ पुछंदासीं था ॻाल्हियूं साईं सरकार ॿिए ॾींहं ते बि हिन मल्ह ॾाढा मारिया ॾाढो हिनखे इनाम पियो ॾाढो हे ख़ुशि थियो 3 ॾींहं ते बि साईं 3 ॾींहं मलाखड़े में पहलवान मारे झोरे छॾी साईं ॾाढो बादशाह जो राज़ थी वियो हिनखे बादशाह जो ॾाढो राज़ थी वियो यार सदाईं मां सालों साल मलाखड़ो हणाईंदो आहियां हे पहलवान न को ॾिठ में न को कॾहिं ॿुध में हे पाणे ॼणे मुंहिंजे आयो मल्ह में अदा हारी वज़ीर खे ॼाणे तूं इन पहलवान खे वञी चयो बादशाह तो घुराए दी मलाखड़ो अॼु ख़तम थी वियो मेलो बि पटबो बादशाह तोखे महिमानी ॾिनी आहे तो तूं अॼु बाबा राति बादशाह जी दावत खाई चएदा ठीकु आहे मां हिकिड़ो न आहियां मूंसां ॿियो बि ऐं मूंसां जानवर बि साण उन्हनि जो बि खाधो मां वठंदो हा उहो बादशाह माण्हू चरिया हुन कहिड़ी परवाह तव्हां अचो त सही
वज़ीर साईं मोटी वियो बादशाह ॾे बादशाह खे चईसीं हुन हमरा जो असां 2 हमरा आहियूं ऐं ॿिया जानवर बि असां साण आहिनि छा छा अथनि चईं हिकिड़ो शींहुं आहे हिकिड़ी ॿकरी आहे हिकिड़ो सहो आहे हिकिड़ो गिदड़ चई हे वॾा के पहलवान वाह जा पहलवान अरे वारो अलाए छो अञा देरि कनि आया कोन कचहरी इंतज़ार में वेठी आहे हुन बि साईं 3 तुरा पटके जा आहियां हाणे उहो तुरनि वारो अॻियमि उनजे पोयों हो हमरा उनजे पोयों शींहुं वरी उनजे पोयों गिदड़ या लांढ कयूं अचनि पिया परे खां माण्हू त वञ भणा जा पुट साईं हे त पहलवान पर हो बि को पहलवान आहे जेको पोयूं रहियो वरी साईं कोई शींहुं जेको आहे उहो त अञा वधीक पहलवान चए भाई ताचल के शींहनि जा आहिनि हिननि खे खीर को शींहनि जो पीता हाणे चुप कयो अचनि खेॾण कचहरीअ में अलाह ते सलाम कनि बादशाह जो भाकुर पाए बादशाह सां मिला सॼी कचहरी हुननि सां मिली ॾाढो सुठे नमूने सां अड़ा वेहो वेहो इहा खट तव्हांजी आहे पहलवान जी खट आहे इहा तुंहिंजी खट आहे अड़ा हेॾो जानवर खणी रिलियूं विछाइनि अड़ा हिन रिलियुनि ते जानवर तव्हांजा वेहनि अड़ा हाणे जेको आहे सो हे गोश्त आंदो अथऊं तव्हांजे जानवरनि जे खाधे हे बकरीअ लाइ लूसण आंदो अथऊं चणा मटर अड़ा हे बकरी खाए यार हा ईअं त ज़रूरु थींदो न असां ड्रो ते खाऊं असांजा जानवर बुख ते थोरी हूंदा न न बाबा तव्हां पहलवान आहे ॿ चोयूं खीर जूं तुंहिंजे लाइ ॿ चोयूं तुंहिंजे लाइ मानियूं गोश्त सभु कुझु पिया अथव खाओ खाजनि हाणे साईं कचहरी हले बदी वज़ीर फिरी फिरी अचे बादशाह खे चए साईं मूं जेको तोखे अर्ज़ु कयो इहो पहलवान खां पुछ त सही 3 तुरा छो हुया वरी अरे बाबा हुनजी मर्ज़ी आहे न 3 तुरा न आणे खणी 6 आणे तूं छो थो मूंखे चईं वज़ीर खे चए वज़ीर त साईं ॻाल्हि का रखियल मामा तूं हुनखे चयो नेठ साईं केॾी महिल टाइम मिलियो बादशाह खे हुन पहलवान खे कढी वियो ॿाहिरि चई ॻाल्हि ॿुधो चई कहिड़ी वज़ीर मुंहिंजो मथो खाई वियो आहे हिन पहलवान पुछियो 3 तुरा छो हुया नी पटके चई साईं हा वज़ीर पंहिंजी जाइ ते सचो चई हिकिड़ो तुरो इहो हयो अथमि त मूंखे पंहिंजी जान ते ताक़त मूंखे केर बि मलहम ई कोन मारींदो ॾिठई पाण की हा साईं बराबरि सही आहे ॿियो तुरो हयो अथमि त साईं मूंखे थोरी घणी पंहिंजी बनीअ जो टुकड़ो बि आहे उहा बि ताक़त आहे चई बराबरि सही आहे 3 तुरो हयो अथमि 3 तुरो छो हयो अथई 3 तुरो हयो अथमि साईं मूंखे पंहिंजी ज़ाल ते पक तॾहिं 3 तुरो आया मोटी वज़ीर साईं बादशाह खे चयो साईं इहा ॻाल्हि पुछोसि चई हा हा पुछो त मां चुप करे वेह ॿाहिरि कढी बादशाह वज़ीर खे ॿुधायो चए थो त हिकिड़ो तुरो उहो आहे जेको मूंखे पंहिंजी जान ते ताक़त आहे ॿियो तुरो हयो अथमि साईं मूंखे पंहिंजो बनीअ जो टुकड़ो बि आहे 3 तुरो जेको हयो अथमि साईं मूंखे पंहिंजी ज़ाल ते बि पक त वज़ीर चयो साईं जेको ज़ाल ते पक थो रखे इहो मुड़ुसु न चओ बादशाह चयो चयो नथी हड़ई माण्हू हिकु अहिड़ा दुनिया में न हूंदा आहिनि के इज़त वारा बि हूंदा आहिनि हुनजो पंहिंजो बराबरि पंहिंजो भरोसो आहे पंहिंजी घरवारीअ ते ईअं थोरी आहे न साईं मूंखे तूं लख रुपया ॾे मां हिनजी माईअ खे वेंदो ॾिसी वासीअ ते पार पटा ॾे अरे भला हे छा थो चए अरे पहलवान जी ये वज़ीर मुंहिंजो दिमाग़ ख़राब थी थो पहलवान चए साईं हिनखे लख खां 2 लख ॾे जे कुझु कामयाबी करे आयो मुंहिंजे मुल्क ते त मां 3 तुरा हिते हेठि फिटी कंदुमि मूंखे फांसी चाढ़जो हाणे से शर्त लॻी वियो अरे वज़ीर तोखे मां 2 लख ॾियां थो जे हिनजे ज़ाल सां तूं ते ॻाल्हाए ॿोलाए न आहे त पोइ मां तोखे फांसी ॾींदुमि चइसि मूंखे क़बूल हाणे शर्त लॻी वियो 2 लख वज़ीर वठी घोड़े चढ़ी खंडो आ करे हकींदो माईंदो पुछा कंदो अॼु हिनखे ॾस पियो लाहियो पहलवान जेको हुते मल विड़ियो आहे इन जो ही ॻोठ आहे ही घर अथव हाणे हिनखे 2 लख हुजनि खीसे में ॾाढो हिनजे हवेलीअ खे फिरियो ॾाढो हिनजे ॻोठ खे फिरियो पर हिनखे किथां बि चारो न मिलियो जो हुनजे माईअ जो रुॻी मुंहुं ॾिसी
बेवसी हिन चयो पहलवान जी बेटा ॻाल्हि यार बराबरि सची आहे मां कीअं हिन जाइ ते पहुचणु हिन साईं घुमी फिरी ॻोठ जे ॿाहिरां हिकिड़ो झोपड़ी ठही पई हुजे उते हिकिड़ी पोड़ी माई वेठी हुजे वञी उन जो महिमान पोड़ीअ चयसि बाबा तूं मुंहिंजो महिमान थी भली पर मूं वटि कुझु बि कोन्हे मां तोखे छा खाराईंदसि चयां मां तूं घबराए न मां फलाणे मुल्क जो बादशाह आहियां मूं वटि एतिरो पैसो आहे साण खुर्जियूं भरियूं पियूं अचे वठ 10,000 वञी मच्छी तच्छी वठी आ बात भाॼी चाढ़ तूं बि खा मां बि पोड़ी वई ॾाढा कोड़ा पला वठी आई राति में भाॼियूं तयारु कई मानियूं तयारु कई ॾाढा खाइण पीअण छा ॿ ॾींहं गुज़रिया वज़ीर चयसि हिकिड़ो पहलवान फलाणो नालो अथसि सो उन जो माण्हू मूंखे खपे त पोड़ीअ चयसि बाबा इहा ॻाल्हि क़यामत ताईं न थींदी न को थींदी न को थियण जहिड़ी आहे उहो पहलवान जेको आहे वॾो इज़त वारो माण्हू आहे ऐं पहलवान आहे ऐं ज़मींदार माण्हू आहे असांजे मुल्क में हुनखे कंहिं शइ जी तलब न आहे त उहा ॻाल्हि मां तोखे ॿुधायां थी इहा कतई बि कान थींदी खणी तूं 50 लख ख़र्च कर हाणे वज़ीर मजबूर थी पियो पोइ हिते फांसीअ जा शर्त लॻा पिया आहिनि हाणे पोड़ीअ खे चई सिर्फ़ु हुनजे मुंहं जी जा हुनजे कंहिं जान जी निशानी मूंखे वठी आणे ॾे त बि भलो थी पवंदो पोड़ीअ चयसि हा इहो कमु थी सघे चयां मां 10,000 वठि महिरबानी करे हुनजे जान जी का निशानी मूंखे वठी आणे पोड़ी जो साईं हुन पहलवान जो घर वई हुनजे पहलवान जे घर सां वाईअ सां कचहरी पई करे साईं हिन जाइ ते निड़ीअ में हुनखे चयाने जेतिरो कारो टिको हुजे माईअ खे हिते निड़ीअ में उहो ॾिसी आई वज़ीर वटि वज़ीर खे चई त जेको आहे पहलवान जी जेका ज़ाल आहे चई हा चई हिन ॻीचीअ में साम्हूं ई साम्हूं चयाने जेतिरो कारो टिको अथसि इहा निशानी मां तोखे वॾे हिसाब सां वठी आणे ॾिनी आहे बाक़ी ॿियो कुझु कोन्हे चयां मां बसि इहा निशानी मिली 2 वार थी वई चढ़ी पियो घोड़े ते आऊं खणी पोयां पेर कई दिलि में ख़्यालु कई त हाणे हूअं त वञी मां फांसीअ चढ़ां पर हाणे हीअ ॻाल्हि कनि जे पहलवान खे लॻी दिलि सां त पहलवान पटको लाहे उछलाईंदो ड्रैगन पोइ ॾींदासीं पहलवान खे फांसी पर मां पंहिंजी जान त बचायां पहलवान त पंहिंजी जाइ ते सचो आहे हाणे साईं जंहिं पहुतो हुते त बादशाह पुछी कर ख़बर वज़ीर तूं छा करे चईंसि मां हिन जी ज़ाल ॾिसी आयुसि कचहरियूं करे आयुसि पुछीसि साम्हूं वेठो रेर चयो मूंखे ज़ाल ते नाज़ आहे साम्हूं वेठो आहे पुछीसि त तुंहिंजे ज़ाल खे साम्हूं ई साम्हूं निर्घटकूं हेठूं निड़ीअ में चयाने जेतिरो कारो टिको आहे ॻाल्हि ॿुधी त पहलवान छा कयो जो पटको लाहे खणी ड्राग में उछलाई बादशाह खे चई सचो वज़ीर सची वज़ीर जी ॻाल्हि मां मारियुसि वज़ीर मूंखे मारे हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे भले मूंखे फांसीअ चढ़ाए साईं बादशाह जो हुकुम थियो शर्त रखियल हुजे फांसी घाट वठी वियो साईं बहरहाल इहा ॻाल्हि पहलवान जे फांसीअ जी हुनखे ख़बर पई इहा ॻाल्हि फिरंदे गिरंदे सिधो हुन पहलवान जे घर बि पहुची वई पहलवान जे घर वारीअ साईं इहा ख़बर ॿुधी बानीअ खे चई बानी चई जी कि भाड़ो कर घोड़ो तयारु कर चई छो चई मुंहिंजो मुड़ुसु फलाणे बादशाह जे बादशाहीअ में सुभाणे फांसीअ चढ़ो छा त हुजे हिन ॻाल्हि हीअ ॻाल्हि थी मां ॿुधां बराबरि मूंखे निशानी कई आहे उहो माण्हू ई न ॾिठो आहे जेको मूं वटि पहुतो चढ़ घोड़े ते चढ़ी पियूं ॿई ॼणियूं घोड़े ते हकले हकले वञी बादशाह जो बादशाहीअ में पुॻियूं हाणे साईं सुबुह थियो साईं फांसी घाट तयारु लॻो पियो आहे पहलवान फांसीअ ते वठियूं अचनि साईं चया जुमन उन मुल्क में उन जुए में ख़लकूं आयूं ॾिसण मर्द त आया पर हज़ारनि जे तइदाद में मायूं बि निकिरियूं साईं हिकिड़े क़िस्म जो मेलो थी वियो जवान फांसीअ ते चढ़े जॾहिं जो फांसीअ ते चढ़ी ऐं उते बीठो हिनखे घटि विझनि ॻीचीअ में त हिकु मायूं हज़ारे बीठियूं हिकु माईअ ऐलान कयो आवाज़ ॾिनी कहिड़ो आवाज़ ॾिनी अड़े बादशाह
कि जी बाबा कहिड़ी बि माई आहीं तोखे मां वर्दी थो ॾियां हुकुम कर तूं छा थी ॻाल्हाइणु चाहीं कि मां इहो ॻाल्हाइण थी चाहियां इन पहलवान खे फांसी तूं छो थो ॾीं कि हा ही असांजो शर्त रखियल हो जंहिंमें वज़ीर उहो शर्त पूरो करे आयो आहे हाणे जेको आहे इन पहलवान खे असां फांसी था ॾियूं न जहिड़ो हूंदो न रापोते फोटी मुल्क ते चए साईं सब्र कर मतां इन पहलवान खे फांसी ॾींदी चई छो चई हिन ॻाल्हि में वॾो राज़ रखियल आहे कहिड़ो चइसीं हाणे ॻाल्हि ॿुध पहलवान जी ज़ाल में मौजूदु आहे इन वज़ीर खे चओ जे वज़ीर उहा ॾिसी आयो आहे उन सां कचहरी करे आयो आहे त उहो तूं वज़ीर खे चओ त हिन महीने में ॻोल्हे पहलवान वारी माईअ खे ॿांह मथ विझी ॿाहिरि कढ त पोइ इनाम जे न त पोइ वज़ीर कूड़ो आहे बादशाह चयो बराबरि सची ॻाल्हि वज़ीर चई ॿुधियो ॻोल्ह वञी त हिन पहलवान जी माई वठई हिन महीने में हाणे इहा माई ॻोल्हे ऐं जेको आहे ॿाहिरि पधरे ते वठी अचु त तूं सचो ई न त तूं कूड़ो हाणे साईं वज़ीर जो दिमाग़ छा नादाना थी वियो भला जा पुट वाकई भला हे त वॾी ॻाल्हि थी मूं त माई त उहा ॾिठी त कान्हे हाणे मायुनि जूं निड़ियूं सभिनि जूं ढकियूं पियूं आहिनि हुनजो मूं मुंहुं ॾिठो हुजे त मां सुञाणां मूं त ॾिठी अखियुनि सां कान्हे वज़ीर चयो साईं बादशाह इहा अलाए कंहिंजी माई आहे जेका पठी हर भरो हवाल कंदी वठे ऐं उहा वरी पहलवान जी माई वरी हिते कीअं ईंदी साईं बादशाह चयो तूं उते वञी निकिते उहा माई त कीअं न आई हूंदी जंहिंजो मुड़ुस थो फांसीअ चढ़े वञी ॾिसी आहे वज़ीर वियो मोटी आयो चई न वरी बि वञ वरी वियो वरी हुन माईअ हैरान कयो कंहिं ॿिए माईअ खे चई तव्हां तूं चओ त इहो वरी ॾिसे वरी कंहिं ॿी मायुनि जो खाज वरी कंहिं टीह माईअ चयसि त बादशाह आख़िरी चकर चइसि अञा ॾिसी अचे वरी साईं वज़ीर आयो ॾिसंदो अचे सभिनी खे ॾिसंदो न साईं हिते त आहे ई कान हुजे त मां सुञाणां हाणे हुनजे ज़ाल ॻाल्हायो पहलवान चए बादशाह जी बाबा चए हाणे पहलवान जो गटु कढ इन खे चओ त तुंहिंजी ज़ाल जे हिते आई आहे त उनखे ॿांह मथ जी ॿाहिरि हाणे हुन गैचीअ मां गटु कढियनि वाह पहलवान हेठि लही आयो पहलवान सुञाती ॻाल्हाइण में त इहो ई मुंहिंजी ज़ाल आहे जेका ॻाल्हाए पई वञी ॿांह मथ विझी ॿांह मथ जी ॿाहिरि मैदान ते कढी आयसि बादशाह खे चई ज़ाल त मुंहिंजी ही आहे वज़ीर त न को ॾिठी आहे न को वज़ीर त मिड़ई का निशानी बराबरि अथसि पर जेकॾहिं कचहरी मुंहिंजी ज़ाल सां थियल हुजे त साम्हूं आम्हूं ॾिसे या सुञाणे सिधो साईं कूड़ पियो वणे हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे बादशाह जो चाढ़ियो वज़ीर खे मथे अहिड़ो पहलवान जवान पियो माराई हाणे तुंहिंजे तुंहिंजे लाइ फांसी आहे तुंहिंजो शर्त रखियल हो तो आयो कूड़ वज़ीर जी दाल कान ॻरी अदा वज़ीर फांसीअ चढ़ी साईं वाह वाह थी वई सॼे मेले में ताड़ियूं लॻी वियूं वरी हुनखे पटको ॾिननि ॾाढो हुनखे धोराए इस्त्रियूं कराए पटको ॾिननि टे तोरा हाणे बादशाह जे ओताक में भरी वई हाणे त बाबा बादशाह अञा हिनखे वधि कयो भाई हाणे साईं बादशाह जो राज़ थी वियो उन पहलवान ते उन बादशाह छा कयो उन पहलवान जे माईअ खे हिकिड़ो घर ॾिनई बाबा तुंहिंजी राश ऐसी हिते आहे जेसीं ताईं असां पाण में कचहरियूं कंदासीं पोइ जॾहिं तुंहिंजो मुड़ुसु हितां मूंखां मोकिलाए निकिरंदो तोखे पंहिंजो वठूं पंहिंजे मुल्क ते हलंदो हला पहलवान बादशाह सां कचहरी पतो करे कॾहिं बादशाह जो पहलवान जे मथां वॾो राज़ थी वियो हिकिड़ी राति कचहरी कंदे कंदे बादशाह चयसि अड़े पहलवान हिकिड़ो ॻाल्हि ॿुध मुंहिंजो तोसां वॾो कुर्ब थी वियो आहे ऐं वॾो प्यारु थी वियो आहे ऐं तूं पहलवान बि आहीं ऐं सचो माण्हू बि आहीं ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजो अहिड़ो राज़ थी वियो आहे त मूं वटि वॾो धीउ वेठल आहे जे उन सां तूं निकाह करीं त मां तोखे उहा पायां त पहलवान दिलि में ख़्यालु कयो भला हिकिड़ी मुंहिंजी अॻे ई आहे ॿी जे बादशाह जी धीउ पणबुसि त वाह कमु थींदो असांखे सभु वापार लॻी वेंदा ऐं उमेदूं गुज़र सभु पूरियूं थी जेके न पोइ हिते मां पैसा रखी आयोसि खूह में शायदि का उतां जी मूंखे दुआ आहे
साईं उन पहलवान हुन सां हा कई ॾाढो साईं कमु भलो थी वियो वनवा में बादशाह पंहिंजी धीउ विहारी साईं तारीख़ूं ॿधियूं वॾा साईं जलसा वॾियूं शादियूं वॾा विहांव थिया उन पहलवान सां उहा पंहिंजी धीउ परणाई हाणे साईं उन बादशाह जो बादशाह जो बादशाह उहो पहलवान ॼण थी वियो पर किसो खोटाणो इन जाइ ते साईं हो जेको ॿियो वापारी हिन सां गॾु उन चयो दादा हाणे तूं त थिए बादशाह हाणे मां आहियां वापारे पियो निकल घर जे मूं सां केरु वापार करे त मां हुन सां वापार कयां त उन बादशाह चयसि अदा हाणे ॻाल्हि इहा आहे त पहलवान त मूं वटि उहो बि थी वियो बादशाह बाक़ी तुंहिंजा जेके जानवर आहिनि तूं इन्हनि जी जेका बह करी उहा तोखे रक़म माफ़ हिन जो साईं उहे जेके जानवर वरितल आहे सो मिसाल 3-8 लख हज़ारनि जा हुया तंहिंमें हुन जेको आहे बादशाह हिनखे 50 लख गणे अदा हिन जो बि खिसो गरम थी वियो हाणे उहे चारई जानवर ॾिनई उनखे हाणे जेको आहे सो पहलवान खे चई त हाणे मां त मोटंदुसि पंहिंजे मुल्क में हाणे तूं छा थो चई चई त मां बि मोटंदुसि पंहिंजे मुल्क में हाणे पहलवान हुन बादशाह खां मोकिलाए ऐं हिकिड़ीअ खां 2 ज़ालूं वठी घोड़नि ॿाहिरनि ते चढ़िया ऐं साईं वापसि अचनि पिया हकले 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 उन सॼे रयत खां मोकिलाए वॾे राज ख़ुशीअ सां निकिता उतां हाणे मंज़िल में हलंदा अचनि हलंदे हलंदे जेॾीमहिल उन खूहनि वारे मथां जाइ ते आयो त उते हुन सां मिलियो उते आया हिक ॿिए खां मोकिलाइनि अदा हाणे ख़बरूं चारूं खेर जूं हिन जाइ ते मिलिया 50 लख मुंहिंजे सहुरे बि तोखे बादशाह ॾिना यार 50 लख तोखे मां बि ॾियां तुंहिंजो वापार बि भलो थी वियो ऐं मूं बि जेका तोंकल कई खूह में पैसा रखिया यार मूंखे बि भाग बराबरि भलो लॻो छो जो खूह में इहो लिखियलु हो ॾाकणनि ते जेको पैसा रखी मथे वेंदो उन दिलि जा मतिलब पूरा थी बराबरि थी विया हाणे साईं ॿई मोकिलाए हिक ॿिए खां हू जेको पहलवान हलियो पंहिंजे ॻोठ ऐं हे जेको आहे सो रखियो हिन पोइते आयो उन जाइ ते जिथे पाण में ॿाहिरि छिॻा हाणे उहो भाउ बि त हिन जो बादशाह वञी छो न साईं न्याणू थियो वञी बादशाह जो हकिले जंहिं महिल उन रस्ते ते आयो त 2 रातियूं 3 रातियूं साईं उन जाइ ते इंतज़ारु कई पर भाउ हिन जो अञा वापसि न पियो अचे तंहिंजे लाइ साईं वरी उहो रस्तो खणी न वठो हाणे यार भाउ जे पोयां वञा हकले हकले साईं उहो रस्तो कंहिं बादशाह जे बादशाहीअ में वञी खुटो हिन बि वञी उते सलाम कयो दिलि में उहो बादशाह हिन सां मिलियो बादशाह रयत मिलियो सभु हिनखे भाकुरे पाए मिलिया पर ॾिसनि त सुभान अल्लाह यार जहिड़ो बादशाह जो न्याणू हिते कयो असीं बादशाह कयो आहे न्याणू की हा की हे बि उन जहिड़ो आहे यार उन ॿारो कयो बादशाह जे न्याणे खे ॿुधायो त हिन महिमान सां मिली अचे ईअं न हुजे त मतां हे उनजो भाउ हुजे तेसीं ताईं हुननि माण्हुनि वज़ीर खे भॼायो वञी बादशाह खे हवेलीअ ते ॿुधाइनि त बादशाह सलामत हिकिड़ो महिमान आयो आहे बादशाह वॾो बि उन सां वेठो आहे कचहरी लॻी पई आहे पर आहे सफ़ा तो जहिड़ो चई बाबा हाज़ुर हलूं था साईं जेको आहे बादशाह निकिरी पियो अचे ॾिसे सुभान अल्लाह त दिलि में छा कई हुननि खे चई हे त मुंहिंजो भाउ आहे साईं ॾाढा भाकुर पाए मिलिया हिक ॿिए खे चुमियूं ॾिननि अदा हाणे जेको आहे सो अलाह तोखे ख़ुशि कंदो हाणे हिन जाइ ते त मां त जेको आहे सो बादशाह जी धीउ सां शादी कई अदा हाणे बादशाह जी धीउ सां तूं शादी कई आहे हाणे मां बि जेको आहे पंहिंजो वापार करे ऐं हेतिरा नोट कमायो वरी हाणे असां पोइते जेके पंहिंजा बच्चा ग़रीब छॾे आया आहियूं उन्हनि जी बि का पर घोर कयूं कि हा दा मां बि बादशाह को मोकिलायां थो हाणे जेको अधु राज जो अधु भाग जो मां बि वठां थो हलूं था पोइते हुन बि बादशाह को मोकिलाए अधु राज जो अधु भाग जो साईं मुंहिंजा वठी ऐं साईं घोड़नि ॿाहिरनि ते उन भाउ खे बि घोड़ो भलो सिंगारियईं ऐं पाण बि पंहिंजी ज़ाल बि वठईं ऐं उहे जानवर बि पंहिंजा साॻाई वरी मोटाईं पोइते मां पंहिंजा जानवर मुंहिंजा शौक़ु जहिड़ा आहिनि सभिनी खे ॻीचनि में चढ़ियूं ॿधियूं पियूं आहिनि मां बाबा बादशाह उहे धारियूं सोई पंहिंजा बादशाह बाबा या तुंहिंजी अमान त भली पाए वठूं अवे साईं चारई जानवर वठी ख़ल्क रयत वठी ज़ाल पंहिंजी वठी भाउ वठी सिधो अचे पंहिंजे ग़रीबनि कखनि में सलाम कई
अचे पंहिंजनि घराणनि सां मिलिया सभिनी खे चइनि वाह हाणे अमर खे पंहिंजी पेरे पिया अमा तुंहिंजी दुआ सां असां हेॾो वापारु करे आया आहियूं हाणे ॾिस भला त छा न आहे असां वटि चइबा हाणे त तव्हां बादशाह बणिजी विया हो चइबा वापारु अहिड़ी शइ उन वापार जे असां पोयूं निकितासीं असांजो तुंहिंजी दुआ सां हेॾो भाॻु लॻो असां सभु वापार करे हेॾी मिल्कियत आंदी अथई हीअ मां ज़ाल बि पढ़ियो आहे बादशाह जी धीउ रही अॾे बि ॾाढो कमायो आहे ने मुंहिंजो वापार मुंहिंजो किरोड़ सवा माल अथसि पंहिंजे खीसे में या बा ॾाढो भलो थियो भली आयो जी आयो अॾा हुन बचनि सां ॾाढो वक़्तु गुज़ारण लॻा ॾाढो बादशाह अची विया ॾाढो हिननि जो वक़्तु सुठो पियो गुज़रे अलाह कंदो सॼी संगत जो वक़्तु सुठो गुज़रंदो